जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांखे सफ़र पोइ अरबा जे बारे में ॿुधाईंदसि। सफ़र पोइ अरबा छा थींदो आहे ऐं उहो कॾहिं कजे ऐं उहो कीअं थींदो आहे ऐं टिखर ॿार जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि। सफ़र जो महीनो छा आहे? मुसलमाननि जो जॾहिं मुहर्रम ईंदो आहे यानी कि उन्हनि जा जॾहिं ताजिया थींदा आहिनि, उन्हनि जो पहिरियों महीनो थींदो आहे मुहर्रम जो महीनो। इस्लामी कैलेंडर जे अनुसार सफ़र जो महीनो ॿियो महीनो चवाराईंदो आहे। इहो मुहर्रम खां पोइ ईंदो आहे। घणा माण्हू ईअं चवंदा आहिनि कि इन ॾींहं ते मक्का मां, इन महीने में मक्का जेको शहर आहे उन मां सॼा माण्हू ख़ाली करे करे वेंदा हली यानी सफ़र ते निकिरी वेंदा आहिनि। इन कारण सां हिन महीने खे सफ़र जो महीनो चइबो आहे। के वरी चवंदा आहिनि त पुराणे ज़माने में कबीलनि में जॾहिं लड़ायूं थींदियूं हुयूं त उन्हनि माण्हुनि खां हिक ॿिए जो सामान जेको आहे खसे वठंदा हुआ ऐं इन कारण से हिन महीने जो नालो सफ़र रखियो वियो। पर असां सिंधी हिन सफ़र जे महीने खे छो मल्हाईंदा आहियूं ऐं हिन सफ़र जे महीने खे केरु मल्हाईंदो आहे? जॾहिं टे पुटनि जे मथां हिकु छोकिरी ॼमंदी आहे यानी टे भाउरनि खां पोइ हिकु भेण थिए त उहा टिखर चवाराईंदी आहे। उन टिखर खे कड़ी पाराई वेंदी आहे ऐं उन कड़ीअ खे हर साल सफ़र जे महीने जे आख़िरी ॿुध ते यानी उमास खां पहिरीं जेको ॿुध अचे उन ते वधारियो वेंदो आहे ऐं उहो ॿारु सभाॻो चवाराईंदो आहे यानी उन जा ग्रह नक्षत्र ॾाढा सुठा हूंदा आहिनि टिखर ॿार जा। त टिखर ॿार ज़रूरी न आहे कि छोकिरी ई हुजे। टे भेनरुनि जे मथां जेको पुटु ॼमे उहो बि टिकर ई चवाराईंदो आहे, उनखे बि हिन तरह जी कड़ी पाराई वेंदी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त इन ॾींहं ते छा करिबो आहे। जेकी हीअ चांदी जी कड़ी आहे हिन में थोरी सी कड़ी यानी तार वधाराइबी आहे। तव्हां ॾिसी पिया सघो साइड में तार वधियल आहे। उन खां पोइ सावा कोयर प्रसाद में ठाहिबा आहिनि ऐं कुटी ठाहिबी आहे ऐं तव्हां जेको बि ॿियो कुझु मिठो प्रसाद ठाहिण था चाहियो उहो ठाहे था सघो। ऐं उन खां पोइ लाल साईंअ जे नलके ते या वरी दरिया हुजे तव्हांजे आसे पासे त उन ते अखो पाइबो आहे, जोत जॻाइबी आहे ऐं हिन कड़ीअ खे वासबो आहे। जल देवता ते थोरो सो प्रसाद चाढ़िबो आहे ऐं पोइ वरी पलव पाए करे इहा कड़ी जेको ॿारु टिखर आहे उन जे साॼे पेर में यानी कि सिधे पेर में इहा कड़ी उनखे पाए छॾिबी आहे। उन ॾींहं ते अगरि थी सघे त तव्हां टिखर ॿार खे नया कपिड़ा पारायो ऐं अगरि तव्हां में न हस्ती आहे त कुझु बि तव्हां उनखे नयो पाराए था सघो। त इहो हुई असांजे टिखर ॿार यानी कि सफ़र पोइ अरबा असां सिंधी छो मल्हाईंदा आहियूं ऐं इहो छा थींदो आहे ऐं हिन में छा करिबो आहे, इहो सभु मां तव्हां सां गॾु शेयर कयो आहे। हिन कड़ीअ में हर साल सफ़र जे महीने जे आख़िरी ॿुध ते चांदी जी तार ज़रूरु वधाराइजे। इन सां माण्हू अॻियां खां अॻियां वधंदा ई रहंदा आहिनि। त इहो तव्हांखे जानकारी कीअं लॻी ज़रूरु ॿुधाईंदा ऐं चैनल ते पहिरियों बार आहे त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बैल वारे बटन खे ज़रूरु क्लिक कंदा जंहिंसां कि तव्हांखे नए सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। जय झूलेलाल।